दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त गुज़िरियल 5-6 महीननि खां अवां दोस्तनि खां मुकमल राब्ते खां ॿाहिरि रहियो आहियां। अव्हांखे ख़ूब ई ॼाण आहे त मूंसां ज़िंदगीअ जो वॾे में वॾो हादिसो पेश आयो जंहिंजो ख़ाल ज़िंदगीअ में भरिजी नथो सघे। साथियो, अव्हांजो घणो टाइम न वठंदुसि। सिंध जे मुख़्तलिफ़ तालुक़नि ज़िलनि मां साथी फ़ोन ऐं व्हाट्सअप करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते बि मुख़्तलिफ़ बहस मुबाहिसा हली रहिया आहिनि। पेटीअल मरकज़ी इलेक्शन जे बारे में ऐं कुझु ॿियूं वज़ाहतूं आहिनि, उन्हनि जे बारे में सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। उन्हनि खां आगाह करणु अवां दोस्तनि खे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झां थो। दोस्तो, 17/9/2023 जी ब्रिटिशाह जी जनरल बॉडीअ में पेटीएल जी मरकज़ी काबीना जनरल बॉडी जे इजलास घुराइण जो लेटर कढियो ऐं उन में असां जे हमख़्याल जेके बि सिंध में दोस्त हुया, हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहब ऐं असां मां सिकंदर जतोई समेत जेके बि असांजा दोस्त हुया, असां पाण में इहो तय कयोसीं त असां जनरल बॉडीअ में हर हाल में शिरकत कंदासीं ऐं उन में के उते मामला के तय बि थिया। उन लाइ मुख़्तलिफ़ दोस्त सिंध मां व्हाट्सअप ज़रिए ऐं मैसेज बि करे रहिया आहिनि, फ़ोन बि करे रहिया आहिनि। दोस्तो, 17/9/2023 ते पेटीएल सिंध जी जनरल बॉडी जो इजलास ब्रिटिशाह में मरकज़ी काबीना तलब कयो। असां उन्हनि में शिरकत जे लाइ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कई ऐं इजलास में असां भरपूर शिरकत कई ऐं उन सां लाॻापियल सिंध जे सभिनी दोस्तनि असां सां लाॻापियल सिंध जे सभिनी दोस्तनि 95% जनरल बॉडी में शिरकत कई। उन खां अॻु में असांजे हमख़्याल दोस्तनि मोजी अॻुवाणीअ में ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे जी अॻुवाणीअ में ब्रिटिशाह जे प्राइमरी स्कूल में हिकु गॾिजाणी थी, जंहिंमें 8 ज़िलनि जे सदरनि ऐं 3 ज़िलनि जे जनरल सेक्रेटरियुनि ऐं 1 डिवीज़न जे सदर शरीक थिया। मोहतरम डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे साहब चयो त मूंसां मोहतरम इंतज़ार हुसैन शलगिरी साहब रात रॉयल सिटी होटल में मिलियो। उन चयो त दोस्तनि जूं ॻाल्हियूं करायो ऐं उन्हनि जी कमेटी जोड़ी आहे। मोहतरम गाज़ी खान जमाली, मोहतरम अब्दुल शकूर सारंग, मोहतरम पीर मुज़फ़र हुसैन कुरैशी ऐं पाण खे बि कमेटी ठाहिणु घुरिजे, ॻाल्हियूं करणु घुरिजनि। असां पंहिंजे हमख़्याल दोस्तनि सां मशवरो कयो ऐं सभिनी दोस्तनि जे मशवरे बैदि कमेटी जोड़ी। सिकंदर जतोई, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो ऐं मोहम्मद बचन ख़ासकेली ज़िला जामशोरे ज़िले जो सदर। ब्रिटिशाह जे मुक़ामी होटल में ॻाल्हियूं थियूं। मोहतरम गाज़ी खान जमाली साहब मरकज़ी जनरल सेक्रेटरी पेटीएल सिंध जनरल बॉडीअ जे कमकार ऐं मसरूफ़ सबबि पंहिंजी जाइ ते मोहतरम अमालाए महर साहब खे मोकिलियो। वॾे बहस मुबाहिसे खां पोइ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़तमु थी वयूं ऐं असां ब्रिटिशाह जे स्कूल अची दोस्तनि सां हाल अहिवाल कया। एतिरे में मोहतरम इंतज़ार हुसैन शलगिरी साहब जो डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे साहब ॾांहुं फ़ोन आयो। जेके असांजूं ॻाल्हियूं उते मुक़ामी होटल में थियूं, उन में 3 आम नुक़्ता असांजा आम हुया त मरकज़ी इलेक्शन टाइम ते कराई वञे, जॾहिं त यूनिटनि खे 18 अक्टूबर 2023 ते मुदो पूरो थी चुको आहे। उते असांजो बहस थियो, जंहिंमें दोस्तनि इहा ॻाल्हि कई त असां इलेक्शन कमीशन जोड़ींदासीं। उन लाइ सिंध जी वर्किंग कमेटीअ जो इजलास जनवरीअ जे पहिरें ॾहाके में घुराए उन में असां इलेक्शन कमीशन जोड़ींदासीं। हुननि चयो त उन में इलेक्शन कमीशन जी जोड़ जक कंदासीं। मुंहिंजो इहो उते फोकस हुयो त जोड़ जक न, उन लेटर में क्लियर लिखियलु हूंदो त इलेक्शन कमीशन जी चूंड कई वेंदी। ॿियो नंबर मसइलो हुयो त अॼोकी जनरल बॉडीअ में का बि आइनी तरमीम न कई वेंदी। टियों नंबर मसइलो हुयो त कराची ज़िले जो
मलीर ज़िले जो हुते मसइलो हुयो साईं रफ़ी ख़ासकेरी साहिबु ऐं साईं पंहिंजो सरवर गुरगेज जे विच में हुते मसइलो हुयो। मरकज़ी काबीना वारनि सरवर साहिब खे नोटिफिकेशन ॾिनी त बेतमादी करे रफ़ीक खे असां हटायो आहे, जॾहिं त उहा बेतमादी गैर आइनी हुई। ऐं उन बहस खां पोइ इहा शइ उते फाइनल थी त जेसीं ताईं साईं रफ़ीक ख़ासकेरी साहिबु कोर्ट में वियो, जेसीं ताईं को बि कोर्ट फ़ैसिलो करे तेसीं ताईं ॿिन्ही मां को बि सदर न हूंदो। अॼोके इजलास में ॿई मुबसर जी हैसियत में वेहंदा। असांजी ॻाल्हियुनि में डेडलॉक इन ते आयो त इलेक्शन कमीशन जी हो चवनि पिया जोड़ जक, असां चऊं पिया चूंड, ऐं उन मुक़ामी होटल में जेके ॻाल्हियूं थियूं उहे बिना नतीजे ख़तम थी वयूं। उन खां पोइ साईं इंतज़ार शलगिरी साहिब जो डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे ॾांहुं फ़ोन आयो। उन इहा ॻाल्हि कई त असां जेके पंहिंजो कमेटी आहे, जेके सिकंदर 3 ॻाल्हियूं रखियूं आहिनि तव्हांजी कमेटीअ, असां उहे 3 ॻाल्हियूं क़बूल करण जे लाइ तयारु आहियूं। तव्हां दोस्तनि सां ॻाल्हायो। असां सभिनी दोस्त गॾिजी करे असां इजलास में आयासीं। जनरल बॉडीअ जो इजलास बहितर नमूने हलियो, ख़ैर ख़ूबीअ ऐं ख़ुशगवार मूड में हलियो। मरकज़ी जनरल बॉडीअ में सिंध जे उस्तादनि जे मसइलनि खे हल करण लाइ को बि प्लान न जोड़ियो वियो ऐं असां सां जेको दोस्तनि वाइदा वचन कया हुया त जनवरी जे पहिरें ॾहाके में सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास घुराए मरकज़ी इलेक्शन कमीशन जोड़ी वेंदी ऐं जंहिं में इलेक्शन जो ऐलान कयो वेंदो। ऐं वक़्तु गुज़रंदो वियो। घणनि दोस्तनि फेसबुक ते कहिड़ा पे सोशल मीडिया ते कहिड़ा पे बयान हलाया, कनि दोस्तनि कहिड़ा पे बयान हलाया। कनि दोस्तनि चयो त ही दोस्त हिननि सां ठही विया आहिनि कि उहिदा वरिता अथऊं। ख़ैर वक़्तु गुज़रंदो वियो। असां उन जनरल बॉडीअ जे फ़ैसिले जी पोइवारी करण जे लाइ मां अवांजो ख़ादम सिकंदर जतोई, मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो सदर पेटीअलव ज़िला जेकमबाद, साईं ज़फ़र ख़ान लाखो सदर पेटीअलव ज़िला घोटकी, सईद मुमताज़ हुसैन शाह सदर पेटीअलव ज़िला सखर जन गॾिजी 4/1/2024 ते पेटीअलफ सिंध जे मरकज़ी सदर मोहतरम साईं गुलाम रसूल महर साहिब सां लखीअ में मुलाक़ात करे खेसि गुज़ारिश कई त जनरल बॉडीअ में जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उन फ़ैसिले ते अमल कयो वञे। जीअं त गुज़िरियल अमल कयो वञे, अमल कयो वञे ऐं इलेक्शन कमेटी जोड़े उहा ऐलान खे गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त फौरी तौर ते मरकज़ी वर्किंग कमेटीअ जो इजलास तलब करे इलेक्शन कमीशन जोड़ी वञे ऐं उस्तादनि मां मायूसी ख़तम कई वञे। सिंध जो उस्ताद हिन वक़्तु फौरी तौर इलेक्शन चाहे थो। जनरल बॉडी असांजो सुप्रीम इदारो आहे, उन में जेको फ़ैसिलो थियो आहे उन फ़ैसिले ते कोर्ट बाबति वज़ाहत लाइ दोस्त मैसेज बि करे रहिया, व्हाट्सएप ते कॉलियूं बि करे रहिया। जॾहिं त असांजो जेको प्राइमरी ऐं जीएसटी प्रमोशन जो रेशो हो उहो सरकार न ॾिनो त उन्हीअ खे कोर्ट में चैलेंज कयो वियो। उनखे कोर्ट में चैलेंज करण लाइ सिकंदर जतोई जो अकेले जो फ़ैसिलो न हो। वर्किंग कमेटीअ जो असांजो इजलास थियो सखर में। डायरेक्टर ऑफिस में असां डायरेक्टर सां मिलियासीं। उन असांखे इनकार कयो। पोइ असांजी वर्किंग कमेटी जो इजलास थियो जंहिंमें 3 ज़िलनि जा पेटीअलव जा ज़िले सदर, पेटीअलव जा ज़िले जनरल सेक्रेटरी ऐं डिवीज़न जी काबीना। उन में फ़ैसिलो थियो त जेकॾहिं प्रमोशन नथा ॾियनि त इनखे असां कोर्ट में चैलेंज कयूं। डिवीज़न जे वर्किंग कमेटी जे फ़ैसिले तहत उनखे असां कोर्ट में चैलेंज कयोसीं। उन में आउं हिकु पिटीशनर न हुउसि। जेके असांजा मुतासिर दोस्त हुया उहे असांजा 60-65 दोस्त उहे बि गॾु असां सां पिटीशन में हुया ऐं कोर्ट उहो स्टे ॾिनो। पर पोइ हाई कोर्ट सखर असांजी उन एप्लीकेशन खे रद्द कयो। उन खां पोइ असां जे सभिनी दोस्तनि वरी चयो त असां सुप्रीम कोर्ट में उहा अपील कयूं। सुप्रीम कोर्ट में वरी उहा अपील थी। यको केस लॻे कोन पियो। हाणे बि उहो केस असां उन नौजवान दोस्तनि महिनत करे कोशिशि करे असां सभिनी उहो केस हणायोसीं। उते केस हलियो। उते पिटीशनर जेके दोस्त नौजवान हुया 4-5 दोस्त उते उन केस हले पियो। उते विया ऐं 20-25 मिंट दलील थिया। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जे जज साहब उते चयो
त तव्हांखे अपग्रेडेशन मिली आहे, जंहिं ते वकील साहिबु अचो त अपग्रेडेशन बि असांखे सिर्फ़ु 14 ग्रेड मिलियो आहे। बाक़ी जेको सर्विस डिस्ट्रिक्ट ते राज का प्राइमरी खे अपग्रेडेशन मिले, जॾहिं त 2 सेक्टर आहिनि, हिकु प्राइमरी आहे हिकु सेकेंडरी आहे। प्राइमरी खे बि सेकेंडरी तहत जेकॾहिं 20 ग्रेड मिले उन खे बि उहो प्रमोशन मिलनि, 17 मिले 18 मिले, उहा का बि अपग्रेडेशन न मिली आहे। जॾहिं त प्राइमरी जुदा आहे, हे सेकेंडरी प्रमोशन चाहिनि था पिया। सेकेंडरी प्रमोशन ज़रिए हे जॾहिं उस्तादनि जो प्रमोशन थींदो त इहे टीआ बि थींदा, डीआ बि थींदा, इहे 17 खां 20 ग्रेड ताईं पहुचंदा। जंहिं ते पंहिंजो जज साहिबु अचो त न तव्हां वञो ट्रिब्यूनल में, न त इहे डिसमिस थो कयां। उन खां पोइ वकील साहिबु इहो रस्तो अख़्तियार कयो त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में बि केस असांजो ख़तमु थो थिए त असांखे ॿियो अहिड़ो को बि फोरम न बचंदो जिथे असां का अपील करे सघूं। ऐं हाणे उहा जेका अपील चयो अथऊं उहा सेक्रेटरी एजुकेशन वटि असांजी अपील दाख़िल थींदी। जेकॾहिं सेक्रेटरी एजुकेशन असांखे प्रमोशन ॾिए थो त ठीकु आहे, न त असां हिनखे सर्विस ट्रिब्यूनल में खणी वेंदासीं। असांजो कमु आहे कोशिशि करणु। हीअ जेका पिटीशन हुई उहा पिटीशन बि नौजवान उस्तादनि जे इसरार ते हुई। चंदे चाढ़ी जे हवाले सां बि समूरो जेको चंदो आहे उहो नौजवान दोस्तनि पाण कयो आहे। असांखो जेको इख़लाक़ी तौर ते मदद थी आहे, फिनांशियली तौर ते मदद थी आहे, उहा बि असां उन्हनि दोस्तनि खे हैंड ओवर कई आहे। असां पंहिंजे हिसाब सां को बि चंदो न वरितो आहे। ॿियनि दोस्तनि असां ॿियनि लीडरनि वांगुरु इहे कमु न आहियूं कंदा त को केस दाख़िल करायूं ऐं वकील खे 5 लख रुपया ॾियूं ऐं केस जी उगाड़ी ॿियनि लीडरनि वांगुरु 20-30 लख करे पंहिंजो उलू सुधो कयूं। कॾहिं बि इहो PTL जी तंज़ीम में असां इहो न धंधो कयो आहे, न इन धंधे जा आदी आहियूं, न इहो धंधो कंदासीं। ॿियो लेसन पॉलिसी जे मुताबिक़ दोस्त चवनि था, असां अॻु बि चयोसीं, PTL जी मरकज़ी काबीना बि मुंहिंजे ख्याल में फेसबुक ते सोशल मीडिया ते हलायो आहे त असां इन जो बाइकाट था कयूं। असां अॻु बि सिंध जे उस्तादनि खे गुज़ारिश कई आहे त लेसन पॉलिसी खे PTL मुकमल तौर ते रद्दी करे को बि उस्ताद इन टेस्ट जो हिसो न थिए। इन ते असांखे खोड़ सारा ख़दशा आहिनि। इन ते वॾो बहस आहे ऐं इनशा अल्लाह ताला उहो बहस कंहिं ॿिए मौक़े ते लाज़मी कबो। ॿियो नओं ताज़ो मसइलो थियो आहे PTL सिटी मटियारीअ जो सदर सीनियर दोस्त आहे, अदीब आहे, ॾाओ आहे, कटनि किताबनि जो लेखक आहे साईं बशीर अहमद खतरीअ खे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मटियारी जेको पाण करप्ट आहे, बिना जवाज़ कराची रिलीव कयो आहे, उनजी बि असां भरपूर नमूने सां मुज़म्मत था करियूं। तालके उबाड़े जो प्राइमरी उस्ताद जेको 5 तारीख़ खां वठी हिन महिल ताईं जेको आहे सो लापता आहे, अगवा थी वियो आहे ऐं उनजो को बि ॾस पतो नथो पवे पियो। कल्ह PTL तालके क़यादत मोहतरम अलिया रिंद साहिबु DC साहिब सां बि मिलियो आहे, उतां जी इंतज़ाम सां बि मिलियो आहे ऐं उते ऐलान कयो अथई त PTL तालको उबाड़ो उस्ताद जी जेकॾहिं बाज़ियाबी न थी त इलेक्शन ड्यूटियुनि जो बाइकाट कंदो। PTL सखर डिवीज़न बि उन बाइकाट वारे ऐलान जी हिमायत करे थी। जेसीं ताईं इहो उस्ताद बाज़ियाब न थींदो PTL एहतजाज कंदी ऐं सरकार खे अपील थी करे त उस्ताद खे फिल फोर बाज़ियाब करायो वञे। ज़िले थरपारकर जे उस्तादनि मथां कल्ह कातलानो हमिलो थियो आहे। 2-3 उस्ताद असांजा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं पंहिंजो PTL उते बि मिठी ऐं थरपारकर ज़िले जे सदर मोहतरम बादल दल साहिबु उते उस्तादनि वटि पहुतो आहे ऐं उन बि एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। PTL सखर डिवीज़न बि मिठी जे उस्तादनि जे एहतजाज जी हिमायत थी करे ऐं इंतिज़ाम खां अपील थी करे त जन उस्तादनि ते कातलाना हमिलो कयो आहे उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटर में बीहारियो वञे। ॿियो खैरपुर ज़िले जा B.Ed पास जेके प्राइमरी उस्ताद आहिनि उन्हनि खे प्रमोशन 2 सालनि खां वठी न मिलिया आहिनि। असां कुझु सखर जे दोस्तनि जा बि थिया, घोटकी जे दोस्तनि बि थिया, हिननि जी कोटा उहा अॻु बि रहियल आहे। जेके 2 सालनि खां वठी डायरेक्टर साहिबु सेकेंडरी वटि इल्तवा में पियल आहिनि, डायरेक्टर साहिब खे गुज़ारिश थी कजे त खैरपुर समेत सखर डिवीज़न जे B.Ed पास प्राइमरी उस्तादनि जा खैरपुर, घोटकी ऐं सखर जा सीनाटी जे बुनियाद ते जल्द प्रमोशन कया वञनि। दोस्तो, वरी बि मर्कज़ खे मां गोश गुज़ारिश थो करियां, उन्हनि खे अपील थो करियां त वर्किंग कमेटीअ जो इजलास जो लेटर
फौरी तौर ते जारी करे उस्तादनि मां मायूसी ख़तमु कयो। सिंध जो नौजवान उस्ताद, सिंध जो सीनियर उस्ताद हिन वक़्तु सिर्फ़ु इलेक्शन 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 चाहे थो। फौरी तौर ते मरकज़ी काबीना खे गुज़ारिश थी कजे त वर्किंग कमेटी जो इजलास तलब करे इलेक्शन कमीशन जोड़े। अवां जी महिरबानी।